ईरान जो वफ़्द इस्लामाबाद में ॻाल्हियुनि में शिरकत करण खां पोइ वापसि रवानो थी वियो आहे। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ॿियनि ईरानी वफ़्द खे अलविदा कयो। ईरानी वफ़्द में स्पीकर मोहम्मद बाक़र कालिबाफ ऐं परे वज़ीर अब्बास इराक़ जी बि शामिल हुआ। मूंखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त ईरान जो वफ़्द इस्लामाबाद में ॻाल्हियुनि में शिरकत करण खां पोइ वापसि रवानो थी वियो आहे। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ॿियनि ईरानी वफ़्द खे अलविदा कयो। ईरानी वफ़्द में स्पीकर मोहम्मद बाक़र कालिबाफ ऐं परे वज़ीर अब्बास इराक़ जी शामिल हुआ। मूंखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त ईरान जो वफ़्द इस्लामाबाद में ॻाल्हियुनि में शिरकत करण खां पोइ वापसि रवानो थी वियो आहे। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ॿियनि ईरानी वफ़्द खे अलविदा कयो।